अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मैं तव्हांजो पंहिंजो परेज़ परवानो हिन वक़्तु परवाना आर्ट अकेडमी ते सॼी संगत सां गॾु बीठा आहियूं। परवाना आर्ट अकेडमी जो कमु हली रहियो आहे। अचो त तव्हांखे दोस्तनि सां मुलाक़ात करायां। दोस्तो हीअ ॾिसी सघो था परवाना आर्ट अकेडमी जो डायरेक्टर इमदाद अली खोसो साहब। अस्सलाम वालेकुम उस्ताद, छा हाल वाल आहियो? वालेकुम अस्सलाम। ख़ुशि आहियो? ॿियो खेल लॻो पियो आहे? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर बाबा दुआ आहे जी। दोस्तो हिकु उस्ताद इमदाद अली खोसो जेको परवाना आर्ट अकेडमी जो जेको आहे डायरेक्टर आहे, हिदायतकार आहे, कमु करे रहियो आहे। हाणे दोस्तो हाणे तव्हांखे मुलाक़ात करायूं परवाना आर्ट अकेडमी जो सदर फ़कीर अमीर बख्श सतारी। अस्सलाम वालेकुम फ़कीर साहब, छा हाल वाल? ख़ुशि आहियो? बेखिरा शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जा एहसान, तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर बाबा दुआ आहे। अॼु जेको आहे परवाना आर्ट अकेडमी जो कमु हली रहियो आहे, तव्हांखे कीअं महसूस थो थिए? साईं असांखे तमामु बहितरीनु हिकु ख़ुशी थी रही आहे, छो जो असांजी पंहिंजी परवाना आर्ट अकेडमी जी बैठक ठहंदी। जी जी। उन खां अलावा जेके असां वटि आर्टिस्ट अचनि था, दोस्त अचनि था, महिमान मिट माइट अचनि था, जेके बि आहिनि उन्हनि खे तकलीफ़ूं अची वञनि। जी जी। कंहिंखे होटल ते था विहारियूं, कंहिंसां को हाल अहिवाल का अहिड़ी कचहरी नथा करे सघूं। हिते इनशाला असां रिहर्सल बि पंहिंजे प्रोग्राम जी हिते करे सघूं था। उन सां गॾोगॾु असां प्रोग्राम खां बाद में पंहिंजे दोस्त संगत साथ सभु राहे सघूं था। हर तरह जी सहूलियत थींदी इनशाला। असांजे छोकिरनि में जुनून आहे, कमु हले थो माशाल्लाह। इहो सॼो जेको क्रेडिट आहे असां परवाना आर्ट अकेडमी जी बानी खे ॾींदासीं। महिरबानी साईं, महिरबानी, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। उन बानीअ जो वॾो कमु आहे जेको हे माशाल्लाह माना हथ पंहिंजो थो अचे, शौक़ सां गॾो पंहिंजे जुनून खे हलाईंदो थो अचे। इनशाला जल्द खां जल्द तयारु थींदी। जी जी ठीकु आहे। हे साईं जेको आहे तव्हांखे जेको आहे फ़कीर अमीर बख्श सतारी असांजी मुलाक़ात कराईसीं। इमदाद अली खोसो डायरेक्टर, फ़कीर अमीर बख्श सदर। अचो त तव्हांखे मुलाक़ात करायां असांजो कैमरामैन बाबू। बाबू साहिबु छा हाल वाल आहे? ख़ुशि आहियो? ॿियो हाल वाल कीअं महसूस थो थिए कमु कंदी? अल्हम्दुलिल्लाह, ॾाढी ख़ुशी महसूस थी थिए पंहिंजी अकेडमी ते कमु करे। दोस्तो पंहिंजी अकेडमीअ ते सॼी संगत कमु करे रही आहे। ऐं हाणे तव्हांखे मुलाक़ात कराईंदुमि जेको आहे साजिद अली साजिद सां साम्हूं जेको कमु करे रहियो आहे। दोस्तो हे ॾिसी सघो था साजिद अली साजिद, छा हाल आहे? ख़ैर उस्ताद, ख़ुशि। ॿियो खेल लॻो पियो आहे? कमु माशाल्लाह ज़बरदस्त हली रहियो आहे। असांजी अकेडमी परवाना अकेडमी माशाल्लाह कमु हली रहियो आहे। जी जी, हा, ज़ोर शोर सां थो हले माशाल्लाह। महिरबानी महिरबानी। दोस्तो सॼी संगत सां तव्हांखे मुलाक़ात कराईसीं। हिते डायरेक्टर सदर जेको आहे त जनरल सेक्रेटरी सभु कमु करे रहिया आहिनि। हे जेको आहे न परवाना आर्ट अकेडमी जा परिंदा आहिनि सभु टोटली जेको आहे हिते जेको आहे किस्त ते ईंदा आहिनि, कमुकार करे हले वेंदा आहिनि। हे जेको कमु हली रहियो आहे इन जी बदौलत हली रहियो आहे। जेके बि आहिनि परवाना आर्ट अकेडमी जा मेंबर आहिनि, उहिदेदार आहिनि, दोस्त आहिनि, माशाल्लाह ज़बरदस्त कमु करे रहिया आहिनि। पंहिंजी मदद पाण करे रहिया आहिनि, पंहिंजो टाइम कढी करे वक़्ती टाइम कढी अची हिते कमु करे रहिया आहिनि। जेको थी सघे थो असां खां असां बि पंहिंजी कोशिशि कयूं था। महिरबानी दोस्तो, तव्हां सां गॾु तव्हांजो पंहिंजो परेज़ परवानो, या अली मदद हक़ मौजूदु।